दीदी शिवानी चवनि था त सुंदर रिश्ता ठाहिण जे लाइ मिठा बोल, सही व्यवहार, प्यारा मैसेजेस अर्थात प्यारा अखर लेटर लिखूं था, महांगा तोहफ़ा, केतिरी न मेहनत कयूं था। अंदर में पुराणियूं ॻाल्हियूं ऐं नाराज़गी पकड़े वेठाऊं। ग़लत फहमीअ जो हिकु झोंको रिश्तनि खे बिखेरण लाइ काफ़ी आहे। रिश्तनि खे ॿाहिरि सां संवारण जी महिनत न, अंदर सां नींव मजबूत बणाइण जो ध्यानु रखो। गुलामी हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंखे इन जी आदत पइजी वेंदी आहे उहो पंहिंजी ताक़त ई भुलिजी वेंदो आहे।